दोस्तों गौर कयो, जे कदें बीमार आहीं मां खुदा तो के हुक्म तो कया फमन कान मिनकुम मरीदन, जे कदें बीमार आहीं त मां खुदा तो चवई त भले रोजा छॾे ॾे, भले छॾे ॾे। अवला सफरिन, जे कदें लंबे सफर ते थो वञी तकलीफ़ तो समझी त सफ़र में तकलीफ़ थींदी, सवारीअ जी सहूलत नाहे, गाॾीअ में एसी नाहे, ग़रीब आहियां, वेन में वञिणो आहे, बस में लड़की वञिणो आहे। रब चए थो कोई फिक्र न कर, मां खुदा तो सां गॾु हां, भले रोज़ो न रख। अल्लाह अल्लाह, भले रोज़ो न रख, रियायत थई। मौला पो रब चए थो फ़इद्दतुम मिन अय्यामिन उखर, रुगी नियत इहा कर जेके रोज़ा छॾींदो थो वञी, ॻणींदो वञ, रमज़ान खां पोइ वरी रखी छॾिजां। ईअं कोन चई त शवाल में रखजां, ज़ुल्क़ैद में रखजां, ज़ुल्हज में रखजां, न न, चई मां रब महिरबान आ, रुगी नियत पक्की कर त मौला हेतिरा रोज़ा छॾिया त में रखंदुसि, पोइ भले तूं जनवरीअ में रखजां, मां रब वटि खोटी आहे ई कान। दोस्तों अजीजो, एडो मेहरबान रब, एडो करीम रब, एडो कुर्बदार रब, पो जंहिंजो रब एडो कुर्बदार आ त उनजो महबूब मुस्तफ़ा केडो न कुर्बदार हूंदो। दोस्तों अजीजो, उम्मीद आहे त इंशाअल्लाह ताला मुझे प्यारन दोस्तन के रोज़े जी कुछ न कुछ हकीकत जेका हिन मिस्कीन गुनाहगार सजण साईं जे गुलाम फ़कीर दर्जे जुतड़िन के सफ़ा करण वारे सजण साईं जे पंधीअड़े सजण साईं जे दरबार जे अदना पेनू फ़कीर जेकी कुछ तव्हां खे ॿुधायो आहे पंहिंजे नाक़िस अकुल ऐं इल्म जे हर, उम्मीद आहे त तव्हां दोस्त उन खे दिल जे गहराई सां हंडाईंदो, बजाए इन जे जो सुभाणे गलन में वेही बहस कयो। बहस जो टाइम नाहे, अमली ज़िंदगीअ में अचो। खुदा जो कसम, खुदा जे रहमत में काई देर नाहे, रहमत खुदावंदी बहाना में जोयत। खुदा जी रहमत रुगी बहाना पई गोले, जहिड़ायो तहिड़ा अचो अॾिजी वञो। रमज़ान खां पोइ पिया बहस कंदासीं, हिन वक़्त खे पंहिंजे लाइ गनीमत समझो, हिक हिक घड़ीअ खे खुदा जी रहमत ऐं नेमत समझो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात। मूं दोस्तनि सां 15 मिंटनि जो वाइदो कयो हो, दोस्तनि बि इहो ई वाइदो कयो त सही हा बस 15 मिंट दुआए ख़ैर, बस पोइ खुदा जी मर्ज़ी आहे, जेको मुझे रब चवरायो पंहिंजे महबूब जे सदके में, उन रब जा लख एहसान उहो रब कबूल फरमाइंदो। मूं गुनाहगार खे तव्हां सभिनी दोस्तनि खे अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे हरमैन शरीफैन जो दीदार नसीब। दुआ इहा घुरो इफ्तारी ते, मौला हेड़ियूं इफ्तारियूं हरमैन शरीफैन में नसीब कर। इहा दुआ घुरो न, चरिया वॾी दुआ घुरो। बादशाह जे दर तो हण त को हिकिड़ो ई दफ़ो हणजो, अहिड़ो पिन जो वरी सखी थी ॿियनि खे ॾे। बादशाह जे दर तो अहिड़ी सदा हण उहो मिलई जो अबू बकर सदा हई त सिद्दीक़ अकबर बणजी वियो, उमर सदा हई त फारूक आज़म बणजी वियो, उस्मान सदा हई त गनी बणजी वियो, अली सदा हई त हैदर करार फातिह खैबर बणजी वियो। तू सदा हणी त अहिड़ो बणजी वञ जो फुलन जा सभई तुंहिंजे दर ते अची वठन त ख़बर पए। छो त न सखीअ जा दर खुलिया पिया थई। सदा सदा करना मेरे बस में थी, जो मैंने सदा कर ली वो क्या देंगे मैं क्या